इस्लामाबाद हाई कोर्ट जी मोहलत खत्म थियण बावजूद नवाज शरीफ अदालत आॾो पेश न थियो। नेब नवाज शरीफ के गिरफ़्तार करण जी इजाज़त घुरी वरिती। अदालत चयो आहे त अञा ताईं नवाज शरीफ अदालत में पेश ई नाहे थियो। जंहिं डॉक्टर जो मेडिकल सर्टिफिकेट जमा करायो वियो उहो पाण अमरीका में मौजूद आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जी मोहलत खत्म थियण बावजूद नवाज शरीफ अदालत आॾो पेश न थियो। अदालत नवाज शरीफ जी पेशी का छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जो त नवाज शरीफ जूं रिपोर्टूं मुकमल न आहिनि। केस ॿुधण पहिरीं नवाज शरीफ खे पेश थियणो पवंदो। नेब इस्लामाबाद हाई कोर्ट खां नवाज शरीफ खे गिरफ़्तार करण जी इजाज़त घुरी वरिती। नेब ज़मानत रद्द करण ऐं गिरफ़्तारी जो हुकुम जारी करण जी दरख़्वास्त कई। नेब चयो आहे त इश्तिहारी करार ॾियण खां पोइ नवाज शरीफ खे रिलीफ नथो मिली सघे। अदालत चयो आहे त इश्तिहारी करार ॾियण खां पोइ ही दरख़्वास्त ॿुधी वेंदी। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त 8 महीननि खां नवाज शरीफ इस्पताल में दाख़िल ई नाहे थियो। जंहिं डॉक्टर जो मेडिकल सर्टिफिकेट जमा करायो वियो उहो त पाण अमरीका में मौजूद आहे।